वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ईंदड़ माली साल 2026-27 जी वफ़ाक़ी बजट में सोलर पैनल्स ते GST 10% मां वधाए 18% करण, इलेक्ट्रिक ऐं हाइब्रिड गाॾियुनि ते जनरल सेल्स टैक्स 1% मां वधाए 18% करण जी तजवीज़ आहे, जॾहिं त मोटरसाइकिलनि, रिक्शानि, ट्रकनि ऐं बसुनि समेत इलेक्ट्रिक पिकअप ट्रैक्टर ऐं डबल कैबिन गाॾियुनि ते भी टैक्स जी शरह वधाइण जी तजवीज़ आहे। ज़रियनि मूजिबि पैनल्स इलेक्ट्रिक ऐं हाइब्रिड गाॾियूं महांगियूं थियण जो इम्कान आहे। आलमी मालियाती फंड MIF तरफ़ां कंहिं भी क़िस्म जी टैक्स छूट ॾियण जी मुखालिफ़त कई पई वञे। अलबत्ता हुकूमत अञा भी IMF खे माहौल दोस्त एनर्जी जे हवाले सां रिलीफ ॾियण लाइ क़ाइल करण जी कोशिश करे रही आहे, पर IMF जो चवणु आहे त जेकॾहिं कंहिं सेक्टर ऐं टैक्स जी मद में रिलीफ ज़रूरी आहे त उन जी सूरत में जेतिरो रेवेन्यू जो नुक़सान थींदो उन खे मुतबादिल ज़रियनि खां पूरो करण जा क़दम भी खंया वञनि ऐं क़ाबिल अमल क़दमनि जी सूरत में ई रिलीफ ॾियणो पवंदो। ज़रियनि जो चवणु आहे त हींअर ताईं जी तजवीज़ मूजिबि ईंदड़ माली साल 27-2026 जी बजट में टैक्स जी शरह वधाइण जे हवाले सां सोलर पैनल्स, इलेक्ट्रिक ऐं हाइब्रिड गाॾियुनि जी क़ीमत में इज़ाफ़े जो इम्कान आहे। 10% मां वधाए 18% करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जंहिं जे नतीजे में इलेक्ट्रिक कारूं, मोटरसाइकिलूं, रिक्शाऊं, ट्रकूं ऐं बसुनि समेत ॿियनि इलेक्ट्रिक गाॾियुनि जी क़ीमतुनि में निमाया इज़ाफ़े जो इम्कान आहे। इलेक्ट्रिक पिकअप ट्रैक्टर ऐं डबल कैबिन गाॾियुनि ते भी टैक्स में इज़ाफ़े जी तजवीज़ गौर हेठि आहे। ज़रियनि जो चवणु आहे त टेक्सटाइल सेक्टर हुकूमत खां 327 अरब रुपयनि जा रीफंड्स फौरी जारी करण जो मुतालबो कयो आहे। सनअतकारनि टैक्सेस, बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में घटिताई जी भी अपील कई आहे। इम्कानी क़दम सां बरामद कंदड़नि खे 100 अरब रुपयनि ताईं रिलीफ मिलण जो इम्कान आहे। बरामदी शोबे लाइ कंहिं वॾी रिलीफ पैकेज जा इम्कान अञा ताईं महदूद